अजीज मुझा दोस्त अजीज याद रखी छड़जा गरीबन के जरूर दावत दींदो कर, मिस्कीनन के जरूर दावत दींदो कर, यतीमन के जरूर दावत दींदो कर। जंहिंजो कोई भी न हूंदो वा उन जो मुझो मदीने जो ताजदार हूंदो वा। अगर खुदा जी रज़ा मदीने वारे जी रज़ा तोखे घुर्जे त दुनियादारन सां त सब को प्यार कंदो वा। तू मदीने वारे मीर जे उन यतीमन बेवह मिस्कीनन गुलामन सां प्यार कर, खुदा भी राजी थी पवंदो त मदीने जो मीर भी राजी थी पवंदो। गाल समझ में आई त मीलाद करण जे ला या यारी करण जे ला रुगी जिस्म जो हुजण जरूरी कोन्हे। तू उठ कुही या दांत कुही, पादा कुही या बकर कुही, इहे अल्हम्दुलिल्लाह। पर जे सब कुही भी पर जे तुझे दिल जो हुजूर हाज़िर नाहे सवाब जरूर मिलंदो, हाज़िरी जो यकीन नाहे। पर जे इहो सब कुछ नाहे दिल जो कनेक्शन आहे त तुझो कनेक्शन यार वट हाज़िरी महबूब वट आहे। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलाम करीम मुस्तफा जे दरबार में अर्ज कयो वयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयामत जे दिहाड़े मुझा महबूब जे करे तवा के गोलियो त काथे गोलियो। गाल मा गाल निकरी वया बुधी छदे मुझे महबूब मुस्तफा फरमायो, अगर मां मुस्तकरफा करीम के गोलन चाहो त सब का पहरी मां मुस्तफा के मीज़ान वट ची गोलजो। काथे गोलजो मीज़ान ते जिते नेकियूं ऐं बुरायूं तुरंदियूं मुझो करीम आका उते हुंदो छो हुंदो उते। जीअं गुलामन कंहिंजूं नेकियूं खुटंदियूं मुझो करीम आका दुआ घुराए पुड़ फारी कराए जन्नत ॾे। मुझे करीम आका जा गुलाम मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो, मीज़ान का बाद में मां मुस्तफा करीम के हौज़े कौसर ते अचे मिलजो। हौज़े कौसर का बाद में मां मुस्तफा करीम सा तवा चे सिधो सो पुलिस रात ते मिलजो। मुझो करीम मुस्तफा हर उन जगह ते बीठो आ जह जगह ते जरे जे बराबर वो गुलाम के तकलीफ अचे। मुझो करीम मुस्तफा मुसीबतों टारण जे ला बीठो आ। मुझे महबूब जो शान हिते तक ॾिठो ई कोन्हे। मौजू मटिजी वियो लेकिन टाइम थोरो आ, मौजू के मटण नथो चाहियां। इंशाअल्लाह ताला खुदा घुरियो त वरी तहां जे वेझो फकीर अमीर बख्श सूमरे वटि इंशाअल्लाह ताला अप्रैल में प्रोग्राम आ, वरी पोते खोलींदासीं। फिलहाल मूंखे पंहिंजे मौजू ते वरी मोटण ॾियो। त मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्तो त महफ़िल में वेहण जे लाइ कहिड़ी शइ जो ज़रूरी हुजणा, जिस्म सां गॾु गाला गाला जिस्म सां गॾु रूह मां मुराद चाहे तुंहिंजे दिल जो ख्याल, तुंहिंजो सोचूं, तुंहिंजो ईमान, तुंहिंजो अकीदो, तुंहिंजो यकीन मजबूत हुजे। मुंहिंजा दोस्त अजीज महबूब जॾहिं कुर्ब कंदो वा तुंहिंजो असांजो अखियूं ॾिसनि या न ॾिसनि मुंहिंजो ख़ुदा त महबूब खे मोकिल। इन करे आशिक जेके हन जॾहिं भी वेहंदा हन इन तमन्ना सां वेहंदा हन त जे लालण लियो पातो त असांजो बेड़ो पार थी वेंदो। क़ुरान करीम जी आयत पढ़ियऊं उन खां पहिरीं दिल चवे थी त शायद तव्हां न ॿुधो हुजे। क़ुरान करीम जो हिकिड़ो किस्सो ॿुधायां। क़ुरान करीम जो छा जो तव्हां सां महबूबे सुभानीअ जो बकर करे बिहारी छॾींदा हो, बिहारी ना हो। कॾहिं कॾहिं पाॾो बिहारी छॾियो ही दिलबर दस्तगीर जो आहे, बिहारी छॾींदा हो नियत उन जी करे। पोइ पाॾड़े खे अवाई सोने जो पाॾो थई केर झलींदो कोन्हे को पियो चरे। हिते ईअं थींदो आहे ना, असांजे पासे ईअं थींदो आहे जेको पीर जे नाले सां थींदो उनखे छॾे ॾिबो आहे। कुरान करीम जी हिकिड़ी आयत थो पढ़ां, उलमा भी वेठा हन, थोड़ो तवज्जो कजो, ज़हन में ॻाल्हि चढ़ी आई आहे। बनी इसराइल जी क़ौम जो ज़िक्र आहे। ॿुध व इज़ क़तलतुम नफ्सन
फद्दारतुम फीहा वल्लाहु मुखरिजुम मा कुंतुम तक्तुमून फकुल नद्रिबूहु बिबादिहा कज़ालिक युह्यिल्लाहुल मौता वयुरीकुम आयातिही लअल्लकुम तअक़िलून। थोड़ो तवज्जह कजा कुरान करीम जी सूरह बकरा जो मुझा दोस्त अजीज आयतूं पढ़ में 5-6 ॿियूं भी पढ़ा तो तवज्जह कजा। बनी इसराइल कौम जे अंदर हिकड़ो मालदार शख्स हुयो, अमीर हुयो, वडेरो हुयो, औलाद उनखे कोन हो, दौलत घणी हुई। ओ मुझा दोस्त अजीज हिक रवायत मुताबिक हिकड़े अमीर खे बचड़ो ही हिकड़ो हो, वधीक औलाद जी उन वटे गुंजाइश कान हुई, उम्र वडी थी वई हुई। उन जे सौटन ॾिठो दौलत घणी आ, असां फबायूं कीअं। रात जे टाइम में पंहिंजे सौट खे मारे पाड़े वारे ॻोठ जे गेट ते रखी आया। छाजे करे रखी आया? सुबुह जो सवेल हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दरबार में रड़ियूं करे अचे पहुता। असांजो माण्हू रात मरी वियो आ, अलाए केरु क़त्ल करे वियो आ। जंहिं क़त्ल कयो हो उहो सभिनी खां वधीक दाहूं पियो करे, कूकू करे हज़रत मूसा वटि अचे पहुता त वारो कर अल्लाह जा नबी, अल्लाह खां पुछी ॾे त असांजो माण्हू कंहिं मारियो आ। थोड़ो हेॾे तवज्जह कजो क़ुरान जे आयतुनि ॾे। हज़रत मूसा जी उम्मत अल्लाह खां पुछी ॾे ऐं अल्लाह जा नबी त असांजो माण्हू कंहिं मारियो आ। खुदा खे ख़बर कान हुई, थोड़ो ॿुधाइजो, ख़बर हुई ॿुधाए छॾे त फलाणे मारियो आ, अल्लाह जाॾो देर ही। थोड़ो तवज्जह कयो। मुझे बेनियाज़ रब फरमायो, ओ मुझा सुहिणा मूसा जी मुझा करीम रब इन्हनि खे चयो व इज़ क़ाल मूसा लिक़ौमिही इन्नल्लाह यअमुरुकुम अन तज़बहू बक़रा क़ालू अतत्तखिज़ुना हुज़ुवा क़ाल अऊज़ु बिल्लाहि अन अकून मिनल जाहिलीन। अल्लाह तो चवे हज़रत मूसा के, हज़रत मूसा तो अर्ज करे मुझा मौला मुझे कौम वारन जो रात खून थी वयो आ, अल्लाह कह क़त्ल कयो आ, मौला मूं वट आया हन। हाणे मुझा करीम रब कातिल जो पतो था पुछन। मुझा मौला बुधा त हिननि जो कातिल केरा। रब तो चवे ओ मुझा सुहिणा मूसा इन्हनि खे चओ त मां अल्लाह जो हुकुम आ। कहिड़ो हुकुम आ? वञो वञी हिकड़ी गऊ खे ज़बह कयो। छा कयो? हज़रत मूसा जी गुलाम निहारे चवन था त सुहिणा मूसा तोसां ठोकूं थो करी, ठठोलूं थो करी छा? असांजो माण्हू मरी वियो आ, असां उन जो कातिल पुछण आया हूं। चवी थो त वञी गऊ पहुचे, मुंहिंजो रब थो चवे कि तूं असां ते टोकूं थो करे। अऊज़ु बिल्लाहि अन अकून मिनल जाहिलीन। अल्लाह जे सुहिणे नबी फरमायो इहे जाहिलाना अंदाज मां को ना पनाईंदुस, अल्लाह जी पनाह तो घुरा। रब जो हुकुम थियो आ इन करे थो चवां। उन्हनि चयो भला जे अल्लाह जो हुकुम थियो आ, मेहरबानी करे रब को पुछी दे तो हा गऊ आहे कहिड़ी। क़ाल दुअ लना रब्बक
युबय्यिन लना माही क़ाल इन्नहु यक़ूलु इन्नहा बक़रतुन ला फ़ारिदुन वला बिक्रु अवानुन बैन ज़ालिका फ़फ़अलू मा तुअमरून। मता आयत करीमा जे तिलावत थोड़ो अगते पोइते थी वने। ओ मुजा दोस्तो अजीजो करीम रब फरमायो मुजा सोहना मूसा इन्हन के वनी चो। उन्होंने पूछो तो असांखे ॿुधाए त मौला कहूं कीअं। अल्लाह ताला जवाब ॾिनो ओ मुंहिंजा सोहणा मूसा इन्हनि खे चओ त इन्नहा क़ाल इन्नहु यक़ूलु इन्नहा बक़रतुन ला फ़ारिदुन वला बिक्रु अवानुन बैन ज़ालिका फ़फ़अलू मा तुअमरून। जमीन उहा गौआ पोड़ी भी ना है नंढी भी ना है वडी भी ना है विच थरी गौआ। कुरान जो आयतूं भला बाद में तमा के गाल पूरी बुधाए वना। वरी हजरत मूसा के चयो वारो कर अल्लाह का पूछी दे इन गौ के असा किया गोलियो इन गौ जो रंग केड़ो आ। क़ालू दुउ लना रब्बक युबय्यिन लना मा लौनुहा क़ाल इन्नहु यक़ूलु इन्नहा बक़रतुन सफ़रा फ़ाक़िअ लौनुहा तसुर्रुन नाज़िरीन। ओ मुझा सोहना मूसा वनी जमीन उन गौ जो रंग तेज जरदा गौ जो रंग सुनो गौ ॾाढी वणंदी आ। गौ जो जिक्र पे तो हले कुरान करीम जे अंदर आया कातिल जो पुछण रब थो गौ जा पता पार दे। थोड़ो तवज्जो कयो उहा गौ कंहिंजी आ। रब थो चवेन फ़क़ुल नदरिबू बिबादिहा कज़ालिक युहयिल्लाहुल मौता। उन गौ खे कुहो उन गौ खे कुही उन जे गोश्त जो टुकड़ो खणी मुअल खे हणो मुअल पाणे जेरो थी ॿुधाईंदो त मूंखे क़त्ल कंहिं कयो आ। अहम ॻाल्हि तो कयां तवज्जो कजो। अल्लाह तो नबी खे चवे कुरान करीम दे सूरह बकरा अल्लाह तो सुने नबी खे चवे नबी जा गुलाम था चन कत्ल थी वयो आ। मौला का पूछी दे कातिल केरा रब तो चवे सुना मूसा जमीन मां नथो बुधायान त ता जो कत्ल कह कयो आ पर फलाणे रंग जी फलाणे वसबन जी फलाणा आर पार हन गौ जा चईन इहा गौ वठन उन गौ खे ज़बह कन पोने गौ जे गोश्त जो टुकड़ो खणी मैयत के हणन मैयत पाण ही चेहरो थी बुधाईंदो त मूंखे फलाणे कत्ल। तवज्जो के सवाल पैदा थियो अल्लाह ताला गौ जो नस छो ॾिनो बुधाई। बनी इसराइल कौम में आमील नाले हिकु नेक शख्स रहंदो। अल्लाह जो नेक बानो होयो वलीउल्लाह होयो सुने मूसा कलीमुल्लाह सा प्यार करण वारो होयो। उन जे हिकड़ो बचड़ो होयो उन जी ज़ाल होयो ज़ाल भी नेका पाण भी नेका पुटड़ो हिकड़ो आ। काई मिल्कियत कान्हे का नंढड़ी हिकड़ी का बिड़िया जेडी मल मौत जो मौको अचे वयो इज़राइल मथों आयो ज़ाल खे चवण लगो मां त वञा थो अल्लाह जो हुक्म थी रहियो आ मगर ॻाल्हि ॿुध मूं वटि ॿी मिल्कियत कान्हे का हीअ गऊ मुंहिंजी का बिड़ी मुंहिंजी आ। इन जे कंध ते मोहर हणी करे झंग में छॾे चवे थो मौला जेसिताईं मुंहिंजो बचड़ो जवान थे हिन मुंहिंजे का बिड़ी खे पियो संभाल जा। अल्लाह वारन जी तवक्कल गऊ के छदे थो दे बच्चो अज नंढो सुभाणे वडो अजे जवान थियो अल्लाह जे कुदरत दे तनिहार मुजो करीम रब पांजे वलियन सा प्यार किया थो करे। ओ मुजा दोस्त अजीज जरे बचड़ो जवान थियो मां का पूछण लगो अम्मा जी मुजा बचड़ा अम्मा बाबे जी का मिल्कियत आहे त मुखे बुधा को कारोबार कया दुनिया सा दे तीले ती कया। मां चयो बच्चा पियो त कुछ भी कोने हिकड़ी
गाबड़ी तुझे पी जी मिल्कियत है अम्मा ओहा किथे आ बच्चा ओहा अल्लाह जे हवाले करे झंग में छड़े दिनिया उन जा निशान ही थे वञ वञी झंग में गोल उन निशान जी मिलंदई उनके काहे आ त मां तोखे बुधाया त तोखे कारोबार कीअं करणो आ बचड़ो वयो झंग में बचड़ो वयो झंग में वञी ॻोल्हे गऊं काहे आयो साल गुज़री विया मगर उन गऊं जो वार भी कंहिं विंगो न कयो छो जो अल्लाह जे वलीअ जी गऊं हुई अल्लाह जे नेक सालिह बांधड़े जी गऊं हुई अल्लाह जे हिफाज़त में करे छॾे जेका शइ अल्लाह जे हिफाज़त में ॾिबी आहे उन जो केर वार विंगो भी कोन कंदो आहे याद रखी छॾ बच्चो घर मां निकिरे उनखे चो अल्लाह जे अमान में ही बचड़ा त रब पनाह में रखंदुसि रात जो सुम्ही थो पए हिक ॿिए खे अल्लाह हाफ़िज़ चई पोइ सुम्हंदो कर हर टाइम ते जेका भी शइ हुजे उनखे अल्लाह जे हिफाज़त में ॾे उन जो वार भी विंगो कोन थींदो मां चयो बचड़े खे बचड़ो का भी काहे आयो जेॾी महिल काहे मां चयो बच्चा इहा ई आहे हाणे तवजह कजा मां थी चवे बचड़े खे बच्चा जी अम्मा आस्ते आस्ते चवा मता गाल समझ में न चई जी अम्मा हे सुबह जो मंडी में गऊं काहे वञ 3 दिरहम हिन जी कीमत जेको माण्हू तोखे 3 दिरहम दे उनखे गऊं विकिरो करे ॾेई अचजा पर हिकड़ो शर्त रखजा जेदी महल भी इन गऊं खे विकिरो कंदो पहिरीं असां मालिकन खां पुछंदो जेकॾहिं न चवे त गऊं खपाइजान उन जी मां खुदा जी नेक बानिया वली रुगी मर्द को न हुंदा हन औरतूं भी हुंदियूं हन कुरान करीम ॿुधाए रहियो आहे मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबा वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून बेनियाज रब फरमायो नेक अमल करण वारो मर्द हुजे या नेक अमल करण वारी औरत हुजे मोमिन मां रब उनखे अहिड़ी त पाकीज़ह ज़िंदगी अता कंदुसि जो दुनिया में हूंदो तॾहिं भी इज्जत सां पर जॾहिं दुनिया छॾे वेंदो त उन जे जिस्म खे जेका मिटड़ी लगंदी मां अल्लाह उन मिट्टीअ खे भी मान वारो करे छॾींदुसि इहो कंहिंजो वाइदो आहे चओ मुंहिंजे करीम रब जो कंहिंजो वाइदो आहे मुंहिंजे करीम रब जो वाइदो आहे करीम रब वाइदो कयो सोहणे लतीफ़ सरकार भी दाह करे ॿुधायो पाण फरमायो तन तस्बीह मन मणियो अल्लाह दिल तंबूरो जन तारू ही तलब जो वहदत साण वजन वहदहु ला शरीक लहू इहो राग रगुल से सुताई सुहन निंद्र इबादत तन जी उन्हनि जी निंड भी इबादत हूंदी आहे जेके हरदम अल्लाह अल्लाह कंदा आहिनि उन्हनि जी निंड भी इबादत उन्हनि जी मेहनत भी इबादत उन्हनि जो ॾिसण भी इबादत उन्हनि जो वेहण भी इबादत उन्हनि जो खाइण भी इबादत उन्हनि जो घुमण भी इबादत छो उन्हनि जो हथ कार ॾे हूंदो आहे दिलि पंहिंजे यार ॾे हूंदी आहे
छो त अल्लाह जे दरबार में जेको सौदो हलंदो आ ओ सौदो केड़ो हलंदो आ अल्लाह जे क़ुरान करीम खां पुछ मुझे रब जो क़ुरान ॿुधाए रहियो आ यौम ला यंफउ मालून वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो और दुनिया ते नाज करण वारा इहा दुनिया तुझे सौदे में कान हलदी औलाद ते नाज करण वारा इहो औलाद तुझे कम कोन ईंदो दौलत भी तुझे कम कान ईंदी माड़ी भी कम कोन ईंदे बंगला भी कम कोन ईंदे ज़मीनूं भी कम कोन ईंदे कुछ भी कम कोन ईंदे मौला छा कम ईंदो रब फरमाए तो हा अगर मां अल्लाह जे दरबार में का इज्जत वारी शय अगर तुझे कम वारी शय इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। मुझो अल्लाह तो फरमाए जेकर मां अल्लाह जे दरबार में इज्जत वारो थियण चाही तो मां अल्लाह जे दरबार में सुरखरू थियण चाही तो हिन दिल जी हिफाज़त